घारो खान ज़ुहैब शेख की रिपोर्ट मुताबिक सिंधु दरिया में 6 नवा केनाल करण खिलाफ सिंध तरक्की पसंद के चेयरमैन डॉक्टर कादिर मकसी जो ज़िले ठट्टे के अवामी जागरता मुहिम के सिलसिले में खारे पहुतो पर पुरजोश इस्तकबाल एसटीपी कारकुनन पारां खारे पहुचण ते गुलन की वर्खा कई वई। मीडिया से ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मकसी चयो त सिंधु दरिया असां सिंधियुनि जी बका ऐं जियापे जो सहारो आहे। वफ़ाक़ी सरकार ऐं पीपल्स पार्टी से मिली सिंधु दरिया ते 6 नवा केनाल करण जो मनसूबो जोड़ियो आहे, जंहिं खिलाफ एसटीपी मैदान ते आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सिंध जे अवाम सां धोखो करे मंजूरी ॾिनी आहे, जंहिं तहत केनालनि जो कमु थी रहियो आहे। पीपी सिंध जे माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए रही आहे। पाणीअ ते धाड़े में पीपी मुकमल तौर मुलविस आहे। सिंधियुनि खे हिक तरफ़ दरिया खसियो पियो वञे त ॿिए पासे समुंड जे क़ीमती ज़मीनुनि ते कूड़ा खाता ठाराए कब्ज़ो कयो पियो वञे। ज़िलो ठट्टो अॻ में ई पोइते पियल आहे। जेकॾहिं पंजाब में केनाल ठहिया त सॼी सिंध समेत ज़िलो ठट्टो वधीक मुतासिर थींदो। ज़राअत सां गॾोगॾु पीअण जो पाणी बि न मिलंदो। सिंधी माण्हुनि खे हक़ीक़तुनि खां आगाह करण ऐं सुजाॻ करण निकिता आहियूं।